अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां नौशीन भट्टी। नाज़रीन, लाहौर में वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ अहम इजलास थियो है, जंहिंमें कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारक, अटार्नी जनरल मंसूर ओस्मान ऐवान ऐं ख़ुसूसी तौर अॻूणे कानून वारे वज़ीर ज़ाहिद हामिद शिरकत कई है। इन इजलास में ज़ाहिद हामिद सलाह ॾिनी है त नए अदालती कानून ते हर सूरत में अमल करायो वञे ऐं चीफ जस्टिस खिलाफ़ लीक थियल संदसि जी ऑडियो ऐं व्हाट्सअप ग्रुपनि ते हम ख़्यालनि जजनि जे ख़ानदाननि जी हथ आयल पैगामनि ऐं ॻाल्हाइण जी बुनियाद ते रेफरेंस दाख़िल कयो वियो। इन खां सवाइ 27 अप्रैल ते ॿुधणी दौरान 3 रुकनी तकरारी बेंच ते खुलियल नमूने जी बेतनमादी जो ऐलान कयो वियो। उन खां अॻु नवाज़ शरीफ बि फ़ोन ते वाज़े हिदायत कई हुई त 27 अप्रैल ते कंहिं बि सूरत में इलेक्शन कमीशन खे रक़म मुंतक़िल न कई वञे। नामियारे साफ़ी मौज़म फ़ख़र जो चवणु आहे त इन जो मतिलबु त हुकूमत हम ख़्याल जजनि आड़ो ॼमी बीहण जो फ़ैसिलो करे वरितो आहे ऐं शहबाज शरीफ इम्कानी नाअहली लाइ बि तयारु आहे, पर इहो बि मुमकिन आहे त इन खां अॻु ई का वॾी इस्तीफ़ा अची वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।